अरे दिरवेन भाऊ घनी देर खां मां वेट तो क्या गाड़ी अची वेंदी। भाऊ ने आई किथे गाड़ी 5 मिनट साह पटिया रोटी खावा कपड़ा मटिया बीहो ना। भाऊ 5 मिनट में थींदो आहे, घट में घट ता 20 मिनट गारींदो, मथे वेंदो रोटी खाईंदो कपड़ा मटाईंदो 20 मिनट लींदा। मां चयो मां मथे वेंदुम त या रोटी हेठ ईंदी। मम्मी बचाए जे ना सफा पापड़ खपाई जा। ए आंटी आस्ते आस्ते आंटी। रोस्ट भाऊ पापड़ खाइंदो भाऊ जल्दी कयो गाड़ी। जो होता है अरे यार बरोबर टाइम में गाड़ी आई थी। हल थी हलूं जल्दी कर। 5 मिनट लगंदा। अच्छा ना मां किला में हेलो हे पीपल व्हाट्सअप आई होप तव्हां सब ठीक आहियो सेफ आहियो। अॼु जी वीडियो जो टॉपिक त हाणे तव्हांखे ख़बर पइजी चुको आहे। भई इहो वीडियो मुंहिंजे हिसाब सां लेडीज़ सभिनी खां वधीक रिलेट करे सघंदियूं आहिनि, बिकॉज मूंखे लॻंदो आहे बिल्डिंग या कॉलोनी हिकिड़ो जंग जो अखाड़ो आहे लेडीज़ लाइ। असां मेन जो छा आहे सुबुह खाई पी उथी करे पंहिंजे कम ते निकिरी वेंदा आहियूं, पंहिंजे बिज़नेस जे अखाड़े में हली वेंदा आहियूं, पर लेडीज़ खे पंहिंजे घर ऐं घर वारनि जे सर्वाइवल लाइ भिन्न भिन्न प्रकार जे माण्हुनि सां लड़ायूं लड़णी पवंदियूं आहिनि। आंटी देर में आए ना मैंने खाने को पढ़ाई तो करे आंटी थोड़ी देर अचण ॾियोसि त प्लीज़ बटे मेहरबानी करे नसा दिखो सुन के उन्हें पेपर हैं आंटी असां गॾु कयूं था न पढ़ाई। मना सा ॾिठियूं आहिनि कहिड़ियूं गॾ में पढ़ाई थींदियूं आहिनि खिची खिची मस्ती वञो पंहिंजे पंहिंजे घर हलो हलो रड़ कनी मामा वञो। भाई जॾहिं बि दोस्त सॾु करणु अचनि मम्मीअ जो हिकिड़ो ई जवाबु हूंदो आहे न ईंदो। ऐं मम्मी वटि रीज़न बि आहे। मम्मीअ खे ख़बर आहे ॿार त रायतो वञी फैलाईंदो ई फैलाईंदो, पर साफ़ त मम्मीअ खे ई करिणो पवंदो न। भाभी मुंहिंजे पुटु कुझु न कयो अथईंसि। तव्हांजे पुट कुझु न कयो अञा छा शुरू हाणे छा हेॾी रेडी वारी मुंहिंजे पुट खे हचा पएसि तव्हांजे पुट खे। भाभी तव्हां घणो न ॻाल्हायो मूंखे ख़बर आहे तव्हां पुटु केॾो बेकार आहे। असां सभु ख़बर आहे वॉचमैन खे कीअं तंग थो करे पासे वारनि जूं घंटी थो वॾाए हली वञे एॾो बेकार छोकिरो ठहंदो आहे कॾहिं। अचनि हे माने सभु ॿुधाए थी जेके ॿुधाइणो त वञो निकिरो तव्हां हल बेकार छोकिरो आहे असांखे जिते किथे किनो कयो अथई। भाई हिन लड़ाई जे मैदान में सिर्फ़ु दोस्त ऐं हुनजी मम्मी न जेको बि घर कम जे विच में ईंदो उहो गारियूं खाईंदो। मैंने तुमको कितनी बार मना किया है मेरे पर पुट पानी नहीं चढ़ाओ, तुम्हारे वजह से मेरा पूरा रंधना भरा पड़ा है, कौन मलेगा मेरा भाषण भी। क्या मैडम ऊपर सब भाभी लोग चिल्लाती है पानी चढ़ाओ, आप बोल रहे हो पानी नहीं चढ़ाओ, परेशान हो गए हम। तुम्हारा मैं कंप्लेन करेगी देखना तुम्हारा मैं कंप्लेन करेगी। भाई इहो वॉचमैन जो कमु हूंदो आहे बिल्डिंग में केरु अचे थो केरु वञे थो ध्यानु ॾियणु, पर उहो त इहो कमु कॾहिं बरोबर कंदो ई न आहे। पर कोई टेंशन न आहे असांजी वॉच वूमेन सीसीटीवी कैमरा खां घटि आहिनि छा। सुशीला भाभी जी वो सरला ही दिया ना सामने। हाँ वही तई अभी ये ठहे तो छोरी घुमे थी रोले फिरे थी तव्हांजी धीअ लाइ सरला बि ईअं ई चवंदी आहे। मुंहिंजी तिला थी ॻाल्हाए भाभी उनजो कहिड़ो कमु मुंहिंजी धीअ थी ॻाल्हाए मां कॾहिं कंहिंजे लाइ ॻाल्हायो आहे ईअं। हा शांत शांत भाभी मां सभिनी सां सुठो हलंदी आहियां मूंसां ईअं किनो हलंदा आहिनि मूंखे हिन बिल्डिंग में रहणो ई न आहे। भाई ईअं न आहे असां सिर्फ़ु लड़ायूं ई कंदा आहियूं, असां सभिनी खे ख़बर आहे कम महिल असां आसे पासे वारनि में जाम कम बि वठंदा मतिलबु छा चइबो आहे सम्झो था न। इहो भाभी हाँ ॿुधायो। हाणे मां स्टेटस ते ॾिठो फोटो ब्लैक कुर्ती जेकी तव्हां पाती आहे न हाँ इहो मूंखे ॾेई सघंदव तव्हां मुंहिंजे निराण जी शादी आहे हाणे 2-3 ॾींहंनि खां पोइ। थोड़ी देर बीहो कटी थी ॾियांव पोइ। हले हले भाभी तव्हां ॾेई वञो। अरे भाभी ॿुधो न मुंहिंजी हिकु ब्लू कलर जी कुर्ती जेकी हुई उहा तव्हां वटि पई आहे। हा भाभी इहो गुड़िया मुंहिंजी पाए चुकी आहे पाण 2 टे दफ़ा मां चवंदी आहियां आंटी खे वापसि कर आंटी खे नथी ॿुधियो पाण मां छा पई चवां भाभी मां तव्हां कैश ॾेई थी छॾियां भली हुनजो तव्हां घणे वरिती हूंदी उहा। हाणे एॾो त यादि कान्हे भाभी लेकिन 500 ताईं त हूंदी ई। 500 ताईं हूंदी न तव्हां घणा 8-10 दफ़ा पाए चुका हूंदव। हाँ पाता हूंदा। त भाई मैं कम थी कयां न तव्हांखे मां 400 कटे 100 बाक़ी ॾेई थी छॾियां हले न भाभी। भाई इहो ज़रूरी न आहे की कमु पए थो त मतिलबु काई शइ वठणी आहे, कॾहिं कॾहिं अहिड़ो कमु बि निकिरी ईंदो आहे जंहिंमें काई शइ ॾियणी पवंदी आहे। बाबो तरियल पटाटा भाॼी पई आहे राति वारी करे न ओवन में गरम खाईंदे मुंहिंजो पुटु। न मूंखे न खपे घोट खे ॾेई छॾियोसि भले। नीचे मुआ सॼो ॾींहुं बिस्किट ऐं किन खा। अला मन खाधी क्या मां ये भाॼी हाणे हरे बि न सकनी आहियां छा कयां। अरे हे कटोरो त पासे वारी आहे। हा भाभी ठीक है। अरे तव्हां कीअं आहियो? मस्त तव्हां पाण कटोरो हुयो मूं वटि तरियल भाॼी कई थी मां गरम गरम खाए जो। मां पाण पनीर जी भाॼी ठाही हुई मां पाण ॾियण पई अचां तव्हांखे जाम सुठी ठही अथव बीहो बीहो। खणो भाभी गरम अथव हाणे अञा ठाही आहे। ॾाढी सुठी थी खुशबू अचे भाभी। हा पाण खाई ॿुधाइजो कीअं ठही आहे। गरम अथव एकदम। बिल्कुल हलो भाभी।
हाणे तव्हांखे 100% जॾहिं बि काई भाॼी एक्सचेंज थींदी हिकु दफ़ो त पक तव्हांखे शक थींदो भाई केरु चवंदो आहे ड्रामा सिर्फ़ु पिक्चरुनि ऐं थिएटर में थींदो आहे तव्हां कंहिं बिल्डिंग या कॉलोनी में घुसो त सही हर फ्लोर ते हिकिड़ो अलॻि ई एपिसोड मिलंदो आहे अच्छा हिन खां यादि आयो अरे वाह यार जबरदस्त है ना एकदम सुपर अरे यार ये नथो दे यार बैठा ही हो यार खणी छो में बेटा वो अरे यार शुरू खाने वही आना यार बैठा बॉल खणी दो आउट थियो त पापा तो सेट करे मम्मी थी सेट करे यार टपोरी छड्डो बैठे मगजमारी के डिस रेजेंसी एंटीना में गड सी आयो थी हां शिफ्ट था तो लगभग फाइनल थियो शाह फ्लैट आ बहु फ्लैट तो चाहिए तो इज स्पा सलून स्क्वॉश कोर्ट बॉलिंग एली बिल्डिंग में बॉलिंग बिल्डिंग अंदर काने सॼो क्लब हाउस आहे 5 माड़े जो तो बॉलिंग तो चे थिएटर स्क्वैश कोर्ट बैडमिंटन कोर्ट जबरदस्ती बिंटू बुझे तो स्विमिंग आई न यार तू जेको सोचे सघनो ऑलरेडी आहे स्विमिंग तो सभिनी खां बेसिक थियो उन अंदर एक प्रोजेक्ट आयो आहे रीजेंसी हवाना करे 1 2 3 BHK बजट होम्स आहिनि मतलब असां जाम जगह ते फ्लैट ॾिसी आहे किथे समझ में ना आयो हिते ई आयो समझ में और मेन तो ब्रांड ट्रस्टेड आहे रीजेंसी हल यार सुबह देखा रे जैसा के यार हल भली भाऊ चवे तो ना अंदर गिरने ने लाइफ ही लगती है लगन स्मार्ट सिटी में वेठो हल पिंटू सुबह ने ॾिसी था अचूं समझ में आ तो एक फ्लैट बुक था करी जूं फ्लैट बुक करने 6 महीने का नाश्ते सटवन न दी मुके मजाक लोगे ने अच्छा हाणे ॻाल्हि कयूं था मेन जी भाऊ लिफ्ट मथे थी वञे नो पी बी हेठ वेंदो फैशन वैशन त ठीकु आहे त असांजे जीन्स में ई आहे पर लाइफ नॉर्मल हुजे या हुजे लॉकडाउन मेन खे सिर्फ़ु हिकिड़ी शइ सम्झ में ईंदी आहे हेलो हाँ 3 ग्राहक मोकिलिया तो ॿिया मथे मथां ॿिनि खे छॾ फटाफट मोकिलियो भाऊ जल्दी कयो किथां पिया अचो पोइ ॿिए माड़े ते मास्क मिलंदा आहिनि न उहे वठी था अचूं मास्क सेक्रेटरी तो अचे मां रखां तो ये बिल्डिंग में मास्क का केर तो विकणे पियो मास्क दादा ख़बर ना है पर जेको भी विकणे दादा विकण ॾियोसि ॿ पैसा कमाईंदो लॉकडाउन लॻो पियो आहे घर में रोटी ईंदी कान ॾियोसि दादा वॉचमैन इधर आ हां साहब ये बिल्डिंग में मास्क का धंधा किसने शुरू किया है साहब वो 2 माले वाला 2 माले वाला एकदम परेशान करके रखे हैं तो तूने रोका नहीं क्या साहब बहुत बार बोल चुका हूँ सुनता ही नहीं है मेरी मेरे को क्यों नहीं बताया साहब ये देखो ये खड़े हैं ना ये उनके पार्टनर बीटे बीटे कूड़दा गलाए पिया भाऊ ये चरियो अथव मां पार्टनर ना आहियां खाली थोड़ा घणा पैसा लॻाया ॿियो कुझु न आहे दादा अरे पर तव्हांखे शर्म अचणु घुरिजे रेजिडेंशियल एरिया में तव्हां कमर्शियल कम था कयो पिया दादा मां हिन बीठो ई हिते न करे आहियां मां ध्यानु ॾियां बिल्डिंग खे काई तकलीफ़ न ईंदी साहब वो टेंशन देखो 2 माले वाला जा रहा है अनिल भाऊ कमेंट यार सेक्रेटरी साहब नाराज़ था थियनि सेक्रेटरी साहिब थोरो कॉपरेट कयो यार गिराकी लगी पई आहे मां ॻाल्हायां दिरवन जेको बि आहे तूं भाऊ सां ॻाल्हाए सेक्रेटरी साहब जेको बि तव्हां हुजे व्यवहार भली ॾेई वठी जेको बि तव्हां घुरी वठो मां ॻाल्हायां थो तव्हां सां शाम जो ॾिसो हिकिड़ो पीस मास्क ॾियां मूंखे हिन ॻाल्हि में न गिलियो महिरबानी करे हा मां सम्झां थो धंधादारियूं बंदि आहिनि हर कंहिंखे रोज़गार खपे पर तव्हांजे हिन धंधे जे करे बिल्डिंग खे नुक़सान न थिए बसि दादा मां 101% बदिलां काई तकलीफ़ न ईंदी कोई फालतू माण्हू न अचे कोई हिते। नहीं दादा तव्हां टेंशन न कयो खाली तव्हां कोऑपरेट कयो पंहिंजो मास्क ॿ टे पीस मोकिलियां चॉइस करे तव्हां भले खणिजो थैंक यू दादा वॉचमैन हो साहब ध्यानु रखना हो साहब भाऊ गिराक मोकिलियो जल्दी हेठि मोकिलियो फटाफट 3 days later. शीला कोऑपरेटिव सोसाइटी किराना स्टोर में शॉपिंग करने के लिए आपका धन्यवाद आपका दिन शुभ रहे वॉचमैन ये सब क्या है साहब वो 2 माले वाले ने जिन्होंने मास्क का काम चालू किया था हाँ उन्होंने अभी किराने का माल चालू किया है धू क्या किया पर हाँ साहब मेरे को क्यों नहीं बताया साहब वो बोलो दोनों खड़े हैं ना उधर 2 माले वाले दोनों खड़े हैं पार्टनर भाऊ थोरो गैप लगा चङी तरह बीहो डिस्टेंस रखो थोरो भाऊ तकिड़ो भेजो से हाँ हाँ अरे तव्हां भाई बेशर्मा आहियो छा हाँ हेॾा अचो अरे सेक्रेटरी साहिब थोरो कॉपरेट कयो न यार असांजे ग्राहकी जे टाइम ते केॾी महिल बि हली था अचो तव्हां सां ॻाल्हायूं था न पोइ अरे वो खच्चर है हेॾा अच सेक्रेटरी साहब प्लीज़ मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो पैसा ॿाहिरां खाईंदा आहिनि व्याज चालू आहे ऑनलाइन वारो कमु खाई ईंदा असां थोरो खाली ग्राहकनि सां मुंहिंजो नालो ख़राबु थींदो दादा ॾिसो जेकॾहिं तव्हां 5 मिंट जे अंदरि बाकड़ो न खयो न त कंप्यूटर खणी फिटी कंदोमांव हा काई तकलीफ़ नहीं दादा पाण भाभी वठी तो कुछ सामान पैसा न पर गाई न घर ही ॻाल्हि अची वेंदा खाई ॾियनि जल्दी खणो। हलो हलो तव्हां साहिब हलो Prime Minister Narendra Modi has announced a total nationwide lockdown for 21 days. साहब अरे हाँ आता हूँ दरवाजा तोड़ेगा क्या साहब जल्दी नीचे चलो साहब वो पुलिस आ गई नीचे पुलिस क्या बात करते हैं साहब वो हमारे 2 माले वाले ने सुबह वो जो मास्क का काम चालू किए थे किराने का काम चालू किए थे सुबह वो वाइन शॉप डाल के बैठे थे उधर से मोदी का न्यूज आया ना आज लॉकडाउन है करके पूरी पब्लिक अंदर आ गई है म्यूनिसिपैलिटी भी आ गई सील करने को साहब
हे ॿ बोतलूं बची विकिणे था छॾियूं न। अरे हे ॿ बोतलूं विकिणे मां छा पीअंदुमि? हल जल्दी कर, सिधो स्टेशन में घुमा था पड़ी। हाँ भाई लड़ाई झगड़ा मस्ती बिज़नेस त हर बिल्डिंग में थींदो आहे ऐं थियण बि खपे, पर हिकिड़ी अहिड़ी शइ आहे मोस्ट इम्पॉर्टेंट जेकी बिल्डिंग हलाइण लाइ थियणु खपे। आई थिंक वो मोस्ट ऑफ द प्लेसेस में नथी थिए। A few moments later. Five minutes later. अरे लिफ्ट बंद करो। 15 minutes later. अरे यार तू रेडी छो तो करे अचे पे न लिफ्ट हेठ। तव्हां मूंखे था चओ 20 मिंट खां मां बीठो आहियां हिते। अरे यार मुंहिंजो पुट लिफ्ट में रोटी खाईंदो आहे, तुंहिंजे घोड़े छा मुंहिंजो पुट लिफ्ट में रोटी न खाए? भाऊ ये वॾा नाटक आहिनि तव्हां या। हिकु त तव्हां मेंटेनेंस भरियो न था, जेके मेंटेनेंस भरनि था हुनखे तंग कयो था। अरे यार तू मेंटेनेंस लाइ छो थो चए? मां सेक्रेटरी साहब मीटिंग घुरायां थो भाऊ, अचो मीटिंग में मिलूं था। हलो भली मीटिंग में करो, घुरा मीटिंग। नरेश लाल तेसी चांहि बांहि चयोसि यार, मीटिंग त पई हलंदी। सेक्रेटरी साहिब ईअं करे करे चांहि खपे बिस्किट खपे 1500 2000 मां ख़र्चु कराए दूं ऐं अॻे दफ़े वारी मीटिंग होटल में रखी बिल बि मूंखां भराए दूं। सेक्रेटरी साहब पर्सनल ख़र्चे पे सोसाइटी में था कटनि। जंहिंमहिल ते पुट जे पप्पा का बर्थडे है शेयर चाहिए, दादा दादू की एनिवर्सरी है शेयर चाहिए, उन में पैसा था वठी वञनि, पोइ असां ॿार खे कुझु चई नथा सघूं। ऐं मेंटेनेंस लाइ कुझु चए त अचनि था खार। सेक्रेटरी साहब प्लीज़ बिल्डिंग जो कुछ जल्दी डिसीजन कयो, रिपेयर करायो। सेक्रेटरी साहब मुंहिंजो थोरो धंधो चालू थिए, मां तव्हांखे ॾींदुमि मेंटेनेंस। मां तव्हां न थोरी कई आहे मेंटेनेंस, ॿियो काई बिल्डिंग में तकलीफ़ थोरी आहे। भाऊ मतिलबु तकलीफ़ जे पोइ सोल्यूशन कढूं। ॾिसो अनिल भाऊ, बिल्डिंग बराबरि असांजी डेंजर में न आहे, पर हिन जो मतिलबु ई कान्हे त असां कुझु बि न करियूं। सुभाणे बिल्डिंग में कुझु प्रॉब्लम अची वञे असां पोइ जाॻूं छा? जेकॾहिं असां हाणे बिल्डिंग ॾे ध्यानु ॾींदासीं त असांजे बिल्डिंग जी लाइफ वधंदी। ज़िंदगी में तकलीफ़ूं सभिनी खे अचणियूं ई अचणियूं आहिनि। असांखे ख़बर आहे त तव्हांजी माली हालत ठीकु कोन्हे, पर हिन जो मतिलबु ईअं कोन्हे त असां हिन में अटकाए पिया हुजूं। का न का सोल्यूशन त कढणी आहे न। सोचो को रस्तो कढियो, न त असां वेठा आहियूं न, मिली जुली करे कोई रस्तो कढूं था पिया। आख़िर त कंहिं कढियो कोन आहे। काई बि प्रॉब्लम आई असां मिली जुली करे मुंहुं ॾींदासीं, इन में छा आहे? ठीकु आहे न सेठ? सेक्रेटरी साहब सेक्रेटरी साहब मूंखे बचायो, जेतिरा पैसा खपनि हाणे मां ॾियां थो, मूंखे बचायो। हाणे ख़बर पए यार बॉल केरु खणी ईंदो हाणे? अरे तोखे बॉल ही पई हुन कांच टूटी पियो। अरे बापू हाणे भॼ निकिर। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस वीडियो। आई होप तव्हांखे वीडियो वणियो हूंदो। अगरि वणियो आहे त प्लीज़ लाइक कजो, कमेंट कजो, तव्हांजो फेवरेट बिल्डिंग सीन है सभिनी सां ज़रूरु शेयर कजो, स्पेशली पंहिंजी बिल्डिंग फ्रेंड्स सां त ज़रूरु शेयर कजो। ऐं अगरि तव्हां पंहिंजी बिल्डिंग जे रेगुलर ड्रामा में बोर थी चुका आहियो त डोंट फॉरगेट रीजेंसी एंटीला इज़ द बेस्ट चॉइस टू सेटल इन द टाउन। त न्यू वीडियो जल्दी ईंदी, टिल देन बाय बाय, टेक केयर, जय हिंद।